हजम ही हजम आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लफ्ज़ हजम अचो त लफ्ज़ हजम के पढ़ूं। अखरनि जा नाला हे जीम मीम आवाज़ है ज म। लफ्ज़ हजम मददगार लफ्ज़ ही आहिनि। जुमलो ही हजम आहिनि। हाये ज़ेरे ही हे ज़बर है जीम ज़बर ज मीम ज़बर म। हजम अलफ मदा हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आहिनि। ही हजम आहिनि। हजम मुज़क्किर लफ्ज़ आहे। हजम अदद जमो ऐं हुजम अदद वाहिद आहे। हजम ग्रामर में इस्म आहिनि। हजम लफ्ज़ जी माना हजाम नाई उस्तो मच्छीअ जो क़िस्म आहे। हिकु ज़ात बि आहे। चवणियूं हजाम चिड़े माखीअ खां साॻी माखी मुंहं में। हजाम ऐं पाकी जग न बचे बाकी। अचो त हाणे हजम लफ्ज़ लिखणु सिखूं। हे ज़बर है जीम ज़बर ज मीम ज़बर म हजम। अखर दस हे जीम मीम आवाज़ है प्लस च प्लस म। लफ्ज़ है जम। हे के सिट खां मथे शुरू कबो। सिट ते आणे वरी जीम जी शिकल ठाहिबी। जीम जी शिकल सिट जे मथां आणे पोयों मीम खे सिट जे मथां गोल करे बाक़ी हेठि मीम जो हिसो थींदो आहे। ज़बर ईंदस है जीम खे टुकु ॾेई मथां ज़बर ईंदस है ज म है ज म। इहो हो हजम लफ्ज़ जेको लिखणु सिखियासीं। हिन वीडियो खे लाइक कंदा शेयर कंदा फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। हजम ही हजम आहिनि।